बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आबादगार दोस्तों, उम्मीद आहे तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदो। अॼु ॿिनि जिन्सनि जे कंपेरिज़न तव्हांखे जेको आहे डिफरेंस ॿुधाईंदासीं या ॿिनि जिन्सनि जी परफॉर्मेंस तव्हांखे ॿुधाईंदासीं। ही 15, 17 या 18 नवंबर जी पोखी आहे असांजी। ही TD1 आहे, ठीकु आहे। ही TD1 आहे। हिन खे रती जा आसार ॾिसण में अचनि था, पर को बि मतिलबु असांखे वाज़ेपन ॾिसण में न आयो जंहिंखे असां चऊं त रती आयो आहे, ठीकु आहे। उन खां अलावा हीअ असांजो पीस आहे जेको आहे TJ83 जो। हाणे साॻे ॾींहं ते पोखी थियल आहे। तव्हां ॾिसो हिननि जी हेडिंग केॾो जल्दी आई आहे ऐं गॾु आई आहे। मां सम्झां थो त सिंध जूं वैराइटियुनि में सिंध जूं जेके असांजूं जिन्सूं आहिनि, इहा हिकिड़ी वॾी ख़ासियत आहे त ही हेडिंग तव्हां TJ83 जी ॾिसो ऐं हीअ असांजी हेडिंग तव्हां ॾिसो TD1 जी। त मक़सदु ॻाल्हि जो चवण जो आहे त असांजे सिंध जूं जिन्सूं एतिरो जल्दी हेडिंग थियूं अचनि, एतिरो जल्दी मिच्योर थियूं थियनि, जो इन्हनि शयुनि जो असांखे फ़ाइदो आहे। जेकॾहिं 1 नवंबर जी हुजे आहे TD1 ऐं ही TJ83 1 नवंबर जी लॻल हुजे हा, तव्हां छा था सम्झो त हीअ असांखे मौसमियात जी तब्दीली हिननि खे को बि नुक़सानु न ॾिए हा। बहरहाल आबादगार दोस्तों, चवण जो मक़सदु इहो आहे त घटि ड्यूरेशन, शार्ट ड्यूरेशन जेके वैराइटियूं जिन्सूं पंहिंजूं आहिनि, उहो पाण खे फ़ाइदो ॾियनि थियूं। पर जेकॾहिं हाणे टेम्परेचर वधी थी वञे त असांखे जेके जिन्सूं वधीक ॾींहं वठनि थियूं उन्हनि जो नुक़सानु थी सघे थो। ग्रेन फार्मेशन जे टाइम ते या जेकॾहिं मिसाल मेच्योरिटी जे टाइम ते गर्मी अची वेंदी त असांजो दाणो सुकंदो, सही तरीक़े सां, फिर प्रॉपर तरीक़े सां उहो फिलिंग कोन थींदो। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी।